अॼु जो असीं नौजवान जेके शाइर आहिनि उन्हनि मां तव्हां केतिरो मुतमिन आहियो? इंतिहाई हसीन था लिखनि तमामु, ऐं एतिरो हसीन था लिखनि कि किन हालतुनि में त माण्हू खां छिरक कढाए छॾनि ऐं माण्हू सोचे अच्छा हीअं बि थी सघे थो छा। नाला इलाही आहिनि, आउं किन खे सुञाणा कोन्हे। हींअर हिकिड़ो असांजो शाइर नौजवान हो गुज़ारे वियो, अली सफ़दर, उनखे आउं पढ़ंदो हुउसि अॻे, मुंहिंजो तारीफ़ न हो पर पढ़ंदो हुउसि। उन ते सुभाणे आउं लिखणु पियो चाहियां उनजी शाइरी ते, त बे इंतिहा हसीन शाइर हो। ॿिया घणा शाइर जेके शाइरी नौजवाननि जो तव्हां पुछियो हुयो त नौजवाननि जी शाइरी में तख़य्युल एॾो ज़बरदस्तु आहे। तख़य्युल जी परवाज़ हे उॾामनि था त माण्हू ई असां जहिड़ो त अखियुनि ते कननि ते हथु ॾियो वेठो हुजे वञ भेण सां, हीअ ॻाल्हि बि हुई छा, करण जहिड़ी हुई छा। हाणे हिकिड़ो आहे करीम चांडियो, करीम चांडे जूं सिटूं कॾहिं कॾहिं मूंखे गश करे छॾींदियूं त उहो कीअं थो लिखे। या पंहिंजो एतज़ाज़ मीर नाले को शाइर आहे, मुंहिंजी मुलाक़ात न आहे पर उहो बेमिसाल सुहिणो शाइर आहे, कॾहिं कॾहिं छिरकाईंदड़ शयूं ॾिए थो। इहे ॿिया घणा तमामु घणा शाइर आहिनि जेके तमामु सुहिणो लिखनि था। ऐं आउं इंतिहाई मुज़रत सां जंहिंजा नाला मुंहिंजे ज़हन ते हींअर न पिया अचनि, पर इहा जेका टेही आहे इन टेही कमाल करे छॾियो वई शाइरी में तख़य्युल जी उॾाम जे हवाले सां। ॿियो पासो आहे तफ़कुर जो, उते कहाणी खुटल, सम्झो था जी जी, उते कहाणी खुटल ऐं उनजो सबबु आहे कि उनजो सबबु आहे जेको मुतालियो आहे ऐं जेको मुशाहिदो आहे ऐं जेका तरबियत आहे ज़हनी ऐं नज़रियाती ऐं रूहानी, उनमें किथे गड़बड़ आहे। यानी हिकिड़ो शाइर जेको लिखे थो त मतिलबु ईअं सम्झो त हिकिड़ो आबशार आहे लफ़्ज़नि जो, तख़य्युल जो हिकिड़ो आबशार आहे जंहिंजे हेठां माण्हू जहिड़ो पुसे पियो बीठो आहे हिकिड़ी बरसाति में, पर थीम उनजो ग़ाइब आहे। घणो करे कुझु आहे, किथे किथे आहे, तमामु सुहिणो आहे, पर किथे किथे ॾिसिजे थो उनमें डीपली वञी जॾहिं नकात जी अख सां उनखे पढ़िजे थो त उन मां थीम गुम आहे, या उहो झको आहे, या उहो किथे किथे अणचिटो आहे, मुबहम आहे। त उते जेको मज़ो आहे शाइरी जो, शेख अयाज़ लिखियो त मूंखां पोइ सिंधी शाइरी जो ईंदड़ नसुल कमंद जे ॿिए लोभ वांगुरु हूंदो ऐं ॿियो लोभ भलो थींदो आहे। या अयाज़ ख़ुदि चयो त मूं पुॼाणा सिंध न ॾिसंदी ॾात जो कोई ॾुकार। सो हाणे ॾात जो ॾुकार न आहे, ॾात तमामु ज़बरदस्त आहे। हाणे रुगो दोस्तनि खे हिकिड़ी जेका आहे न जेका रूहानी आसूदगी जेका आहे न ऐं ज़हनी पुख़्तगी जेका आहे, नज़रियाती पुख़्तगी जेका आहे, जेको फ़िक्री जेका पुख़्तगी आहे, उन जे लाइ हुननि खे थोरी महिनत करणी पवंदी, थोरो पढ़णो पवंदो, थोरो रुलणो पवंदो, त पोइ कहाणी सफ़ा बेमिसाल थी वेंदी। बाक़ी नई टई बा कमाल लिखे थी, तमामु सुहिणो लिखे थी।